एक्टर न हुजे या त क्रिकेटर हुजे या असांजा ॿ वॾा महान अदाकार जिन हॉलीवुड में कमु कयो हो, हिकिड़ो हो शाहबाज़ दुरानी, ॿियो अब्दुल लतीफ़ साकी साहब। ॿई हॉलीवुड जा एक्टर। हू साकी साहब पहिरियों एशिया जो एक्टर हो जंहिं बावानी जंक्शन में कमु कयो हो। फिल्म इंडस्ट्री जो ज़वाल थियो, असद खान कुरैशी जेकॾहिं एक्टर न हुजे त छा हुजे? एक्टर न हुजे या त क्रिकेटर हुजे या अच्छा, जेकॾहिं उन दौर में हीअ हुजे हा सोशल मीडिया इन जो प्रेशर हुजे हा त ज़ाहिर आहे मां इंटरनेशनल रांदीगर हुजां हा। माशाअल्लाह। उन वक़्तु हीअ हुई कोन, बसि अख़बार में थोरी घणी तस्वीर लॻंदी या न्यूज़ लॻंदी त कंहिं ॾिठी न कंहिं न ॾिठी, उहो दौर हुयो। माशाअल्लाह। अच्छा, असद खान कुरैशी, तव्हां पंहिंजे कैरियर जो आगाज़ फिल्म खां कयो? जी हा। तव्हां फिल्म ऐं टेलीविज़न जी नंढी स्क्रीन, इन में तव्हां छा फ़र्क़ु था महसूसु कयो? फिल्म वॾी स्क्रीन आहे, 36 फुटनि ते स्क्रीन आहे, उनजो हिकिड़ो पंहिंजो चार्म आहे। नंढी स्क्रीन जेका आहे सैटेलाइट जे ज़रिए पूरी दुनिया में सेकंडनि जे अंदरि जेको आहे सो माण्हुनि खे तस्वीर ॾेखारे थी। फिल्म जॾहिं तव्हां सिनेमा में हलाईंदो, सीट जी वेंदो, वेहंदो कुर्सियुनि ते, तंहिंखां पोइ फिल्म हलंदी। 500 माण्हुनि ॾिठी। ओके, तव्हां त किरोड़नि में माण्हू ॾिसनि था बेक वक़्तु। ओके, तव्हां फिल्म जी सिखिया वरिती? जी। ऐं पोइ फिल्म तव्हां का ठाही? जी हा। कहिड़ी? हैदर ख़ान, नादिर गौहर, मीरान जमाली, दोस्तनि जो प्यार, खोड़ फिल्मूं आहिनि। त हे जेके फिल्मूं तव्हां ठाहियूं, यानी तव्हां डायरेक्ट कयूं, त तव्हां इन में एज एन एक्टर कमु न कयो? हिकिड़ी में कयो हुउमि, नादिर गौहर में, नादिर जो कैरेक्टर मूं कयो हो। अच्छा। गौहर थियो फ़तेह मोहम्मद जावरी, ऐं उन खां अलावा पंहिंजो हैदर ख़ान में नेगेटिव कैरेक्टर कयो हुउमि। तव्हांखे एक्टिंग जो शौक़ु जेको आहे कीअं थियो? मतिलबु उन ज़माने में तव्हां त डायरेक्शन जे लाइ जेका सो इहो वॾो किस्सो आहे। असांजा ॿ वॾा महान अदाकार जिन हॉलीवुड में कमु कयो हो, हिकिड़ो हो शाहबाज़ दुरानी, ॿियो अब्दुल लतीफ़ साकी साहब। ॿई हॉलीवुड जा एक्टर। हू साकी साहब पहिरियों एशिया जो एक्टर हो जंहिं बावानी जंक्शन में कमु कयो हो। अहिड़े तरीक़े सां शाहबाज़ दुरानी जिन्हा में कमु कयो, ट्रैफिक फिल्म में कमु कयो BBC चैनल 4 वारनि जो। उन खां पोइ ज़ाहिर आहे हिकु ॿिया बि प्रोजेक्ट शाहबाज़ साहब कया हुआ, मरहूम हुन खे जन्नतुल फिरदौस, ॿिन्ही खे जॻह ॾे, ॿई हिन दुनिया में न आहिनि। इहे वेठा हूंदा, मां जीअं साम्हूं ईंदो हुउसि त मूंखे चवंदा, छोकिरा हाणे तुंहिंजो कद बद थी वियो आहे, आवाज़ बि माशाअल्लाह थी वियो अथई, हाणे उन लेवल ते जी पहुतो आहीं अदाकार थी। मुंहिंजो साईं, मां कैमरा जे पोयों, इहो सही आहे, वाइट कॉलर वारो, बाक़ी हे जेको कमु आहे इहो तव्हांखे सूंहे थो, तव्हां हिन जा माहिर हो। ऐं मां हल्फिया थो चवां, मां एक्टिंग खां टिजंदो हुउसि। ॾाढी ॾुखी आहे जेको सम्झे थो त। अच्छा, तव्हां एक्टिंग खे सम्झो बि बाद में जेको तव्हां जेको कमु कयो, पर उते उन ॻाल्हि ते पोइ ईंदासीं। मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं फिल्म इंडस्ट्री जो ज़वाल थियो, जी जी, ऐं स्टूडियोज़ ताला लॻी आहे, हिते तव्हां नंढी स्क्रीन जो रुख़ कयो, त इन दौर में जेसिताईं तव्हां नंढी स्क्रीन ते वञो, त तव्हां इन दौर में छा कयो ऐं पोइ तव्हां छा सोचे करे नंढी स्क्रीन ते वियो? मां तव्हांखे ॿुधायां न, जॾहिं मां इन्हनि ॿिन्ही महा अदाकारनि जे चवण ते हिकु ॿ फिल्म कई, उन्हनि जो माना, छो त मां ॿिन्ही खे बाबा चवंदो हुउसि। मुंहिंजी शुरू खां आदत आहे त मां पंहिंजे वॾनि जी इज़त ऐं एतिराम कंदो आहियां, झुकी उन्हनि खे हथु ॾींदो आहे। तव्हां साईं अमर जलील जी ॻाल्हि कई त मां उन खे बि जेको आहे सो झुकी हथु ॾींदो हुउसि, इज़त ऐं एतिराम सां पेश ईंदो हुउसि। ज़ाहिर आहे त गिव एंड टेक जो मामिलो आहे, इज़त ॾींदो त तव्हांजी बि इज़त कंदा। त शाहबाज़ दुरानी मरहूम ऐं अब्दुल लतीफ़ साकी या कमाल ईरानी, इन्हनि खे मां झुकी हथु ॾींदो हुउसि, बाबा ऐं चाचा चवंदो हुउसि। न, तव्हां नंढी स्क्रीन जी ॻाल्हि, नंढी स्क्रीन जी ॿुधायां थो, हुननि मूंखे हुते ट्रेंड कयो त मूं इलाही हुते फिल्म करे वियुसि। जॾहिं एॾियूं फिल्मूं करण खां पोइ ॾिठुमि त हाणे हिते ताला लॻी आहे, डायरेक्शन बि सिखी आहे, एडिटिंग बि सिखी आहे, फोटोग्राफरी बि सिखी आहे। हेॾो टाइम मां वेस्ट कयो आहे, हेॾो टाइम मां पंहिंजो बर्बादु कयो आहे, हाणे त सभु कुझु मुंहिंजो वियो हलियो, हाणे मां छा कंदुसि? पोइ मूंखे ज़हन में आयो, यार अदाकार त आहियां मां, मुंहिंजी सुञाणप त आहे,
त छो न मां PTV जो रुख कयां। पोइ वरी PTV जो रुख कयमि त हुते असांजा पंहिंजा जेके हुया दोस्त इहे सुञाणींदा हुआ, उन्हनि खे ख़बर ई अथई फिल्म इंडस्ट्री जो डायरेक्टर बि आहे, एक्टर बि आहे, उन्हनि जेको आहे सो इज़त ॾिनी। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।